बडाणी रिपोर्टर अब्दुल खालिक भुट्टो। ब्रेकिंग न्यूज़। बडाणी शहर में बदअमनी जी बाहि उरूज ते जेका SHO खलील अहमद रिंद जे वस खां ॿाहिरि। बडाणी में चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियो। म्याणी पुलिस अगोर निंड सुतल। कुछ ॾींहं पहिरियां चोरनि बागड़ी फ़कीर खे बि बख़्श न कयो। हंधाणा हलाईंदड़ बागड़ी फ़कीर खां 4 ॼणा मोबाइल फोन ऐं कुछ रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया। मोटरसाइकिल मोटरिन ऐं पंखनि चोरियुनि खां पोइ अॼु वरी ॿीहर हाजी बहार भुट्टो पुलिस पिकट भरिसां ॻोठ मोहम्मद नवाज़ भुट्टो ऐं शेरिल बडाणी जे घर में चोर घर जा ताला तोड़े घर में रखियल UPS बैटरी सोलर प्लेट ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे आसानी सां फरार थी विया। जॾहिं त म्याणी पुलिस खे बरवक़्त इत्तला करण बावजूद बि हिन महिल ताईं म्याणी पुलिस जाइ वारदात ते नाहे पई थी। शेरिल बडाणी जो मीडिया अॻियां दाऊं SSP कश्मीर अमजद अहमद शेख साहिब खां इंसाफ़ जी अपील।